बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वत्तबअुन नूरल्लज़ी उनज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अबा मोहब्बत सां ॾाढियां दुरूद पाक पढ़ी ॾेखारियो। तव्हां वटि ॾाढियां इहो आहे। अब ॾाढियां पढ़ण नथो अचे, ॾाढियां पढ़ो न सवाब थींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। वहदहु ला शरीक लहू चौ चवंदो आओ। वहदहु ला शरीक लहू चौ चवंदो आओ। फर्ज वाजिब सुन्नतूं तन्या तर्क न पाए। तो बहसंदी तस्बीह पढ़ी साफ जाए। पिरिय संदी गालड़ी साईं साण हंडाए। नांगा पंहिंजे नफ्स खे का साईं राह सुणाए। त आशिक़ अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाहि तो आॾो ई न अचे। चओ सुभान अल्लाह। अव्वल नाओ अल्लाह जो हैय मंझ हंडाए। पाए पांदगचीअ में ॾोह डमर बख़्शाए। कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचाए। इश्क़ अरबिया जाम सां यर रखी नीह निभाए। मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रलाए। पोइ नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन सां। फरमाई त पूजा सिख पखिन खां। परिंदा भी अल्लाह जी इबादत कंदा थी। अल्लाह जी हम्द कंदा थी। अल्लाह जी तहमीद कंदा थी। अल्लाह जी तस्बीह बयान कंदा थी। पखी परिंदा भी चो अल्लाह जो जिक्र कंदा आहिनि। फरमाए त पूजा सिख पखिन खां। जन सुबुह सवारियो उथी वेल असुर जो तन पिरीं पुकारियो। जिक्र कंदे ज़ाकिर पंहिंजो शम्स उभारियो। गाफिल तो घारियो सुमी सारियूं रातड़ियूं। फरमाए त उथी असुर जो तूं चरखो वेही जोर। तन करे तस्बीह वेली मन सां वेही और। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत इहो तोरो वेही तोर। जेको ओरणो अथई और सुबुह सवेर सुबहान नसीम।
समझो था बा तवज्जो फरमाई त कदुर न रहो कहीं में कदुर न करे केर दोस्त बे दुश्मन थी पवन रखिन रखी वेर पर पोए बे दोखो न कजे कैसा मन में न रखजे मेर आखिर देर या सवेर पिरी पर चंदा पाणी मोहब्बतू कायम कयो अब्बा मोहब्बतू कायम कयो बेली वास्तु थो अल्लाह जो रिश्ता गंढियो रिश्ता टोड़ियो ना रिश्ते टोड़न वारो मानू मोहम्मद मदनी खे न वणंदो आ अल्लाह खे न वणंदो आ अल्लाह जे रसूल खे भी न वणंदो आ जेको रिश्ता गंढींदो आ ओ केॾो भी गुनहगार आ बदकार आ खताकार आ डोई आ पर रिश्ता गंढींदो आ भाव सा मोहब्बत कंदो आ अदी सा मोहब्बत कंदो आ अदे सा मोहब्बत कंदो आ मिटन सा मोहब्बत कंदो आ रिश्तेदारन सा मोहब्बत कंदो आ पाड़े सा मोहब्बत कंदो आ रब्बे काबा जो कसम अब्बा ओ अल्लाह के भी प्यारो आ चो अल्लाह जी रसूल के भी प्यारो आ फरमाए त कदुर न रहो कहीं में कदुर न करे केर दोस्त बे दुश्मन थी पवन रखिन रखी वेर पर पोए बे दोखो न कजे कैसा बेली मन में न रखजे मेर आखिर देर या सवेर पिरी पर चंदा पाणी फरमाए त कुर्ब ॾिसो कूंजन जो कयूं वलर वतिन सुभान अल्लाह कुर्ब ॾिसो कूंजन जो कयूं वलर वतिन देश तुणे परदेश में टोला करे हलिन हिक बे के सहारो ॾई हवा हिक बे के सहारो ॾई फर्ज अदा कन भली रंज रहन पर प्रीत न छॾन पाण में फरमाए त मांदी थी न मारुई तुझो अल्लाह हुई आहे मांदी थी न मारुई तुझो अल्लाह हुई आहे सवन सालन जा डुखड़ा एक लाज़े मंजलाहे फरमाए त एड़ो मालिक आहे जो माग रसोईंदो मारुई फरमाए त उते खुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा अजायो न रोल अतर अग्यां अनजान जे फरमाए त रोई रोई रत फुड़ा रब के यार रिझाए उथी आधी रात जो बेली साईं खे परचाए उते दिल अड़ाए जिते सुरहो सॾजी साथ सी फरमाए त कंहिंखे कोशिशूं कंदे कुछ भी न मिलियो कंहिंखे मुफ्त में मिलियो माग कंहिं नसीब माणियो निंड कंदे को अजायो रहियो सुजाग कंहिं चपन ते चाहत रखी दुनिया जी कंहिंजे रगन में रुगो रब जो राग फरमाए त भला उन्हनि जा भाग जन रोई रिझायो रब खे चो सुभान अल्लाह ए बानड़ो बेली पंहिंजे रब करीम खे ॾाढो प्यारो आ गुनाहगार चवंदो आ मां त गुनाहगार आ मां पंहिंजे अलाह खे कीअं वणंदुमि मां त ॾोही हुअमि मां अलाह साईं खे कीअं वणंदुमि मां त ख़ताकार आहियां मां पंहिंजे अलाह साईं खे कीअं वणंदुमि कुरान पाक वाका करे पियो फरमाईंदो आ कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ गुनाहगारा तू
तू चंदो तू तो चोंदो आमा पंहिंजे रब खे कोन वणंदो ओ खता कारणा तू तो चोंदो आमा पंहिंजे रब खे नथो वणा रब साईं तोखे सॾींदो पियो आ तोखे चवंदो पियो आ रब थो सॾई मुंहिंजा मिठड़ा हिन गंदड़े बंदड़े के अर्शम तो अल्लाह थो सॾे चओ सुभान अल्लाह रब साईं तो फरमाए ॾे केॾो बि गुनाहगार खोड़ गुनाह कया थी सॼी ज़मीन तो जे गुनाहनि सां भरजी वई तो जा गुनाह वञी आसमाननि ताईं लॻा रब साईं तो फरमाए मां के तुझे गुनाहनि जी परवाह कोन्हे न वरी तुझे नेकिन जी परवाह न सवाबन जी परवाह इन्हनि ॻाल्हियुनि खां मां अल्लाह बेनियाज़ मां रब करीम तुझे दिल जी कैफियत के ॾिसंदो आहियां तुझे दिल में मां अल्लाह जी मोहब्बत आहे या न केॾा बि गुनाह थी खणी करे माॾे अची करे गुनाह पंहिंजे साम्हूं रखी करे मां को माफ़ी वठण शुरू कर भल मस्जिद में ना भल वज़ू ई न कर आओ जाते वेठो उते रोई पओ अल्लाह मां केॾो गुनाहगार रब तू मांखे खाराईंदो बि प्यारींदो बि हयाती भी तू ॾिनी आ जिंदगी भी तू ॾिनी आ औलाद भी तू ॾिनी आ बचड़ा भी तू ॾिना आहिनि रब मुंहिंजी केॾी सार लांदो आ पोइ बि मां तोखे नाराज़ कंदो आ तू मांखे ॾींहं में 5 दफ़ा सॾु कंदो आ मस्जिद शरीफ में ओ अबा अली नवाज़ खोसे जा मुसलमान ओ खोसा बलोच रब साईं फरमाईंदो आ 5 दफ़ा सॾु कंदो आहियां पंहिंजे सरदार जो सॾु थींदो थी भॼी पवंदो आ वॾेरे जे सॾ ते हली पवंदो आ एसएचओ जे सॾ ते हली पवंदो आ एसपी जे सॾ ते देरी न कंदो आ पहुची वेंदो आ आओ एसपी तोखे खाराईंदो त नाहे तुझो सरदार तोखे अटो त न ॾींदो आ तुझो वॾेरो तोखे बोरी त न पहुचाईंदो आ रब साईं फरमाईंदो पियो आ मुंहिंजे सॾ ते अची बे रोज़ी ॾींदो आहे मुंहिंजे सॾ ते न अचे बे रोज़ी ॾींदो आहे तुंहिंजी रोज़ी जो दरवाज़ो बंदि मां बि न कंदुमि मांखे सुञाणे बे रोज़ी ॾींदो आहे जे मांखे न सुञाणे बि रोज़ी ॾींदो आहे मुंहिंजे दर ते अच बि रोज़ी ॾींदो आहे न अच बि रोज़ी ॾींदो आहे रब तो फरमाए 5 दफ़ा मुंहिंजे घरों तोखे सॾु थींदो आ मुंहिंजे सॾ ते अच मुंहिंजो सजदो त ॾे मुंहिंजी इबादत त कर मुंहिंजी नमाज़ त पढ़ मुंहिंजी बंदगी त कर सॼी ज़िंदगी जा मां अल्लाह तुंहिंजा गुनाह माफ़ न कयां त पोइ चइजांइ दुनिया वारो रब साईं वरी बि जाते फरमाईंदो आ नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम रब साईं तो फरमाए मुंहिंजो नालो गफूर आ मुंहिंजो नालो रहीम आ मां त तोते सदा सतारी जी चादर विझी वेठो आ ओ गुनाहगार अचण जी देर आ मुंहिंजे परचण में देर न लॻंदी आ अबो बि देर सां परचंदो थी अम्मा भी परचण में देर कंदी थी अदो भी देर कंदो थी अदी भी परचण में देर कंदी आ मिट भी परचण में देर कंदो आ माइट भी परचण में देर कंदो आ जॾहिं मिंट खणी वञ जॾहिं कंहिंखे वठी वञ दुनिया वारो रब साईं फरमाईंदो आ माॾे कंहिंखे वठी अचण जी ज़रूरत न आहे जाते वेठो मां उते रोई पओ आओ मां अल्लाह खे पंहिंजे रहीमियत जो वास्तो ॾेई करे तौबा कर सब गुनाह माफ़ कंदो मां समझो था ए बानो अल्लाह के प्यारो आ गुनाहगारो आ भी प्यारो आ नेका भी प्यारो आ इब्राहिम खलीलुल्लाह वेठो आ तवज्जो कर बाने सा तो के प्यार बुधाया अर्शन वारे अल्लाह जो
हजरत इब्राहिम खलीलुल्लाह वेठो आ। इब्राहिम नबी जे भर खां मुशरिक काफर गुजरियो, गैर मुस्लिम गुजरियो। अची करे इब्राहिम नबी के चवंदो आ, ओ अल्लाह जा नबी, बुख लगी आ, माके मानी त खाराए। हजरत इब्राहिम नबी फरमाईंदो आ, छो त अल्लाह जा नबी हरीस हूंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि को भी मुझो उम्मती जहन्नम में न वने, सभी जन्नत में वञनि। इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो आ, हिक शर्त सां मानी खाराईंदो मां, हिकड़ी शर्त सां। अल्लाह शर्त विझे थो, अल्लाह असां पाण खे रोज़ी ॾींदो आहे, कॾहिं शर्त बि विधई। हिकड़ी शर्त सां मानी खाराईंदो मां। ओ इब्राहिम नबी अलाए कहिड़ी उहा शर्त आ। चई मुझे अल्लाह ते ईमान आन, मां इब्राहिम नबी ते ईमान आन, वाह जो मानी खाराई भी मां के मन, मुझे अल्लाह के मन। गैर मुस्लिम काफिर के कावड़ वठी वई, चई शर्त वारी मानी मां भी न खाईंदुम, न मञींदुम तुझे अल्लाह के, न मञींदुम तोखे। हली पयो कावड़ में, दुनिया वारो रब करीम पे फरमाईंदो आ, ओ इब्राहिम 70 साल थी विया त मां के न मञींदो आ, पोइ बि मां अल्लाह रोज़ी जो दर बंद न कयो आस। मानी टाइम ते ॾींदो आस, रोज़ी टाइम ते ॾींदो आस, सॼी जिंदगी सार पियो लहंदो आस। तोखो हिकिड़ो वेलो मुझे बाने मानी घुरी तो मानी न कराईसीस, शर्त विधासीस। वारे वाह इब्राहिम नबी रब पियो फरमाईंदो आ, वञ मुझे बाने खे मानी खाराए। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ, नाराज तो न वेठा हो, अब नाराज तो ना आयो ना, पक हथ मथे के भला जेके नाराज वेठा हो। इहो अल्लाह हुआ, गैर मुस्लिम आ। रब साईं दड़का पियो ॾींदो आ, ओ इब्राहिम नबी मुझे के सद करे मानी खाराए, मुझे के सद करे मानी खाराए। इब्राहिम नबी सदींदो आ, ओ अदा ओ फिलाना बेली मोटी आ, मुझी मानी खाधियूं वञ। हैरान थी वियो इब्राहिम नबी, कॾहिं त शर्त रखंदो आ, कॾहिं शर्तन सां मानी खाराईंदो आ, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कंदो आ, वरी कॾहिं पोयों सॾु कंदो आ, भला ख़ैर त थी। चई तोजे लाइ मुझे अल्लाह माके अरशन तां दड़का ॾिना आहिनि, मुझे बाने के मानी छो न खारायई, मुझे बाने के टुकुर गबो छो न ॾिनुई। छाजा शर्त पे विधई, माके रब करीम दड़का ॾिना आहिनि। रोई पयो, अखियुनि में पाणी अची वियुसि। चई एॾो भला मां पंहिंजे अल्लाह खे प्यारो आहियां छा? आओ तूं पंहिंजे रब खे प्यारो आ, रब खे पंहिंजो बि प्यारो आ त पराओ बि प्यारो आ त बेगानो बि प्यारो आ। भल तूं रब खे न मञींदो आ पर अल्लाह खे प्यारो आ। चओ सुभान अल्लाह। या रब जी ज़ात आ। अची करे पुछंदो आ, हाणे मानी मां न खाईंदुमि, सफ़ा मानी न खाईंदुमि। चई छो भला ईअं न कर, जे मां बि हिकु शर्त सां मानी खाईंदुमि। चओ सुभान अल्लाह। तूं भी शर्त विझे पियो, मुंहिंजी भी शर्त थी, मां भी हिकिड़ी शर्त सां मानी खाईंदुमि। चई जेका तुंहिंजी शर्त हुजे मां मञण जे लाइ तयार आहियां, उहा शर्त ॿुधाए। चई पहिरियों मांखे कलमो पढ़ाए। चओ सुभान अल्लाह। पहिरियों मांखे कलमो पढ़ाए, मां तोखे बि मञुमि, तुंहिंजे अल्लाह खे बि मञुमि। इब्राहिम नबी मां तुंहिंजो नौकर बणिजी वियुमि। जेको अल्लाह इन हूंदे बि मूंसां प्यार कंदो आहे, पोइ मां उन अल्लाह ॾे सुरी छो न अचां, उनजो नौकर छो न थियां, उनजो सचो बानो छो न बणिजां। बस कई मां कुफ्र को, बस कई मां
मां शिरक को मां पंहिंजे उन अकेले अल्लाह जो थी वियुमि जेसी ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे मां पंहिंजे रब जी इबादत कंदुमि रब जा सजदा ॾींदुमि बानड़ो अल्लाह के प्यारो आहे तू भी अल्लाह के महबूब रख हाँ तू भी अल्लाह के प्यारो रख रब करीम जो सद थे देर न कर अल्लाह संगे सद ते हलियो वञ आए तवज्जो जमल गुनाहगारो मस्जिद शरीफ ईंदो आहे मलाइक अर्ज कंदा आहिनि अल्लाह हे त गुनाहनि में भरियो पियो आहे गुनाहन जा अंबार थस मस्जिद में थो वञे रब तो जो घर पाक तो जे घर थो वञे गुनाहन सा तो जी मस्जिद में थो वञे इबादत खाने में थो वञे हे त गुनाहन सा भरियो पियो आहे रब साईं फरमाईंदो आहे इन जा सब गुनाह लाहे करई बाहर दरवाजे ते रखोस मुंहिंजे खे वञण ॾियो मुझे सद ते आयो आ मुझे के झल पल न कयो मुझे के मुझे घर अचण ॾियो गुनाह अथस ये लाहे करे रखोस जे फरिश्ता गुनाह लाहींदा आहिनि ॿाहिरि रखंदा आहिनि पोइ मस्जिद शरीफ में वेंदो आहे अल्लाह जी इबादत कंदो आहे रब साईं जी बंदगी कंदो आहे सजदा ॾींदो आहे रुकू कंदो आहे तस्बीह बयान कंदो आहे रब साईं जी तारीफ़ बयान कंदो आहे इबादत करे वरी मोटंदो आहे मोटी करे हली पवंदो आहे फरिश्ता अर्ज़ कंदा आहिनि अल्लाह हे गुनाह त हिते रखियो वेंदो आहे हिन जे मथो भला वरी गुनाह रखूं तो जी मस्जिद में बाहर निकरी आयो हाने सागा गुनाह खणी करे मथो रखूंस रब साईं फरमाईंदो आ ना ये गुनाह वनी समुद्र में उछलियो मां अल्लाह इनसा परची वियुमि मां अल्लाह इनसा परची वियुमि या रब जी ज़ात आ पोइ एड़े अल्लाह को छो कावड़ियल एड़े अल्लाह जे सद ते छो न ईंदो आहे एड़े अल्लाह जी पुकार ते छो न ईंदो आहे जो इंशाअल्लाह अल्लाह संजो सद थींदो अल्लाह जे सद में चो सद ॾींदासीं अल्लाह जी बंदगी कंदासीं अल्लाह जी इबादत कंदासीं इंशाअल्लाह अल्लाह जी नमाज चो चो अल्लाह जी नमाज न छॾींदासीं नमाज में बरकतूं आहिनि नमाज में रहमतूं आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी रात अल्लाह जी इबादत कंदा सजी रात अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी बंदगी कंदे त अल्लाह खे वणंदे अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी नबी से इशा जी नमाज पढ़ी आया नमाज पढ़ी आया घर आया बिस्तरे ते वेठा बिस्तरे ते लेटिया थोड़ी देर मस गुजरी नबी सही बिस्तरो छॾींदा आहिनि बिस्तरे ते उथिया इमाम लंबिया छो था उथो साईं निंड कयो आराम कयो आयशा मांखे बिस्तरो मज़ो न ॾींदो आहे तवज्जो कर माॾे घणो टाइम न आहे आयशा मांखे बिस्तरो मज़ो न ॾींदो थी निंड मज़ो न ॾींदी थी आराम मज़ो न ॾींदो आहे छॾ आयशा मां मोहम्मद करीम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे पंहिंजे अल्लाह सां कचारी कया चैन था नमाज जी नियत नबी साईं ॿधी करे बीही रहिया अम्मा आयशा फरमाईंदी आ मां ॾिसंदी पईयां मुंहिंजो साईं क़याम में बीठो आहे क़ुरान पाक पियो पढ़ंदो आहे ॾिसंदे ॾिसंदे अम्मा फरमाईंदी आ मांखे निंड वठी वई निंड जो झुलको आयो इंतजार भी हुयो वरी जो जाग थी अख फटे दिसा त मुंहिंजो साईं रुकू में बीठो आ चो सुभान अल्लाह मुंहिंजो साईं रुकू में बीठो आ रुकू हले थो पियो मांखे निंड वठी वई वरी जो जाग थे वरी जो मां पंहिंजे साईं खे ॾिसां मुंहिंजो साईं सजदे में पियो आ रोईंदो भी पियो आ
गिड़गिड़ाईंदो बि पियो आहे। अल्लाह साईं जी तस्बीह बयान कंदो पियो आहे। वरी चई निंड वठी वई। इए कंदे कंदे सुबुह थी वई। मुंहिंजे साईं जी इबादत पूरी न थी। सुबुह जे सिज में साईं जे पेरनि मुबारकनि ते नज़र जो कयां, मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो। मुंहिंजे साईं जा पेर मुबारक सुजल हुया। दुनिया वारो सॼी राति इबादत कंदे कंदे फातिमा जे अब्बा जा पेर सुजी विया। हसनैन जे नाने जा पेर सुजी विया। दिलबर नबी, रहबर नबी, सरवर नबी, आका नबी, मुर्शिद नबी, आमना जो लाल नबी, हजरत अब्दुल्ला जो बाल नबी, महबूब रब्बुल जलाल नबी साईं जा पेर सुजी विया। आयशा फरमाईंदी आहे मांखे रोण अची वियो। मां अर्ज़ कयो मांसि साईं तूं त मासूम, तूं त मग़फूर आहे। साईं एॾी इबादत छो कंदो आहे, पाण खे एॾी तकलीफ़ छो ॾींदो आहे? पेर मुबारक सुजी विया थी। नबी साईं था फरमाइनि आयशा अर्शन वारे अल्लाह जा मां मोहम्मद करीम चऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थोरा थी। मां यतीम हुयमि, हाओ अञा अम्मा जे पेट में हुयमि। मुंहिंजो अब्बो मांखे छॾे वियो। वरी अम्मा जे पेट खां ॿाहिरि आयुमि। 6 सालनि जो थियुमि, मांखे जीजल छॾे वई। अल्लाह जा फैसला आहिनि। रब साईं जी बेनियादी अथस महबूब नबियन जो नबी आ। उन जे करे सॼो जहान जोड़ियई, सॼो जहान ठाहियई। दुनिया वारो नबी साईं फरमाईंदा आहिनि 6 सालनि जो थियुमि, रब जो फैसलो आयो, रब जो हुक्म सादर थियो। रब साईं मुंहिंजी अम्मा घुराए वरती। हाणे मां वरी ॾाॾे जी तरबियत में आयुमि। वरी 8 सालनि 9 सालनि जो मसु थियुमि। ॾाॾे बि अलविदा कयो। दुनिया वारो ही बि अर्ज़ कंदो हला अब्बा हे जेका दुनिया जी हयाती थी न सफ़ा थोरड़ी थी, पंहिंजी ज़िंदगी सफ़ा थोरड़ी थी। 60 साल 70 साल 80 साल 90 साल जो को थींदो आहे त इबरत हासिल कंदा हूं। हल बाबा इन जी 90 साल उमिरि आहे या 100 सालनि जो थी वियो आहे, इबरत हासिल कंदा हूं। जिंदगी सफ़ा थोरी थी, आखिरत जी तैयारी करे वठ। बंदाहिन बाज़ार मां समर खंज सचो, कूड़ो ऐं कचो कम न ईंदुई के छॾे। पखियुनि पोखी पोख पर पाण हुया परदेसी। लगी एड़ी हीर जो पकल पोखी छॾे हलिया। न झूनी थी ज़मीन न झूनो थियो सिज, बनीअ मथां बिज इहे हारींदड़ ई हलिया। घोड़ा रे घोड़ा करे निकिरंदे रोई, धड़ धड़ींदे धूड़ में हू तख्ते ते धोई। लाहींदे लिंगन तां आशिक अब्दुल लतीफ चए या लिबास वारी लोई। अॻियां रावल बि घुरंदई रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई। कम ईंदुई सोई पोयों माल परावो थी, पवंदुई कम करीम सां हितो वींदे हिक। नसीहत पंहिंजे नफ्स खे सेखारिज सख्त, केई अमीर उथी विया काॾे विया तख्त। ए बंदा हित होश कर यार तुंहिंजो कहिड़ो सत, कोई मतां हणे हथ जॾहिं लॾे हिन लोक मां। वारस ॿधंदे वात खे जीअं चिके ॿधजे फट, मथों पिया कंदा मंझंदि थी वई मैयत खे यार कयो झट झट। चइनि चवंदा छो सुवायूं पिया होस, खणोस छो नथा, छो एतिरी देर थी वई आहे। सॼी ज़िंदगी घर में रहे, हाणे सही तूं घर में अचण जे लाइ देर कंदे हैं। तुंहिंजी अम्मा जी निंड्री फिटी वेंदी हुई, मुंहिंजो बच्चो न आयो आहे, मांखे निंड नथी अचे, मूंखे मानी नथी वणे। आओ तुंहिंजो अबो पाड़े मां पुछंदो वतो आहे, अबे जी बि निंड फिटी वई, जीजल जी बि निंड फिटी वई, साॻो ई अबो आहे, तूं फौत थी वियो आहे, तुंहिंजो लाश खट ते पियो आहे, साॻी त जीजल आहे। आओ घिटी में तुंहिंजी दाह थी,
आओ जी चल पेरन में जुती न पाती गिट्टी में निकरी आई हाय मुझो बचड़ो अलय चाथिस दुनिया वारो सागो ही अबुआ सागी जी जला चवंदा आहिनि मुझो बच्चो छो रखियो वेठा हो छो नथा खणोस आओ घरवारी चवंदी आ छाजे लाए मुझो मुड़स अञा पियो आ बच्चा चवंदा आहिनि छो अञा पियो आ खणोस छो नथा अल्लाह जो कसम आ मौत बरहका कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत कुल्लु मन अलैहा फान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम जॾहिं बानो मरी वेंदो हे सोणो जिस्म हिन जा 5 हिस्सा थी वेंदा बाने जा 5 हिस्सा थी वेंदा केॾी सोणी सूरत जलियूं वेठो आ सोणो लिबास पातियूं वेठो आ उज़वा जलियूं वेठो आ जॾहिं बानो मरी वेंदो त हिन जिस्म जा 5 हिस्सा थी विया रूह मलाइक खणी विया रूह तो जो मलाइक खणी विया दुनिया वारो तो जे जिस्म के कब्र जा कीड़ा खाई विया तो जे हडन के कब्र जी मिट्टी खाई वई ओ दुनिया वारो तो जो माल पंहिंजा वारिस खणी विया आओ तो जा जेके अमल हुया के कुछ चंगा अमल कया हुए उहे अमल तो जा कर्जी खणी विया कई के तो ईज़ायो कई के गार ॾिनई कई जी गिला कई कई के तकलीफ ॾिनई तो जा अमल उहे खणी विया मरण खां बाद हे बानो 5 हिस्सनि में तब्दील थी वेंदो आहे नबी साईं था फरमाइनि मलकुल मौत के ओ मलकुल मौत अचानक न ईंदो कर मुंहिंजी उम्मत ॾे चओ सुभान अल्लाह अचानक मुंहिंजी उम्मत ॾे न ईंदो कर ॿुधाए थींदो कर पाण खां अॻु में अचण खां अॻु में को कासिद मोकिलींदो कर पैगाम मोकिलींदो कर न्यापो मोकिलींदो कर मलकुल मौत चवंदो आहे सोना हो नबियनि जा नबी रसूलनि जा रसूल पंहिंजे अचण खां अॻु में मां कासिद मोकिलींदो आहियां चई कहिड़ा तुंहिंजा कासिद आहिनि चई साईं दंद भजी पवंदो आहे इहो मुंहिंजो कासिद आहे हाणे तुंहिंजी जवानी जवाब ॾेई वई थी हाणे तुंहिंजा दंद भजण शुरू थिया आख़िरत जी तयारी कर मौत जी तयारी कर चई साईं मथो अछो थी वियो इहो मुंहिंजो कासिद आहे हाउ तुंहिंजा वार अच्छा थी विया हाणे क़बर जी तयारी कर दीद घटिजण शुरू थी वई इहो मुंहिंजो कासिद आहे हाणे तुंहिंजी नज़र वेंदी पई थी हाणे आखिरत जी कब्र जी तैयारी कर कब्र पीढ़े पाए माल कंदई जी सरह मंज घाणे वातमा वाका करे निकरंदई जेका थन पियई हई माणे पोए पुजाना पाणे सचू कंदे सैयद चवई जीअण कारण जे ॾींहं मूं वॾा कया वस न हली हिकमत हकीमन जी न की ॾाहन संदा दस उठ बि वेंदो ओ ॾाह जेॾां गोनरन गस तन कवाड़न जा कस लथा की आशिक अब्दुल लतीफ कुराड़ो भी चवंदो अञा जिया हाउ के न दा कदा भले डॉक्टर ने खणी हलो बर्तानिया जी मलका मरे पई मलका बादशाह शहजादी ऐलान कयई जेको मुझे हयाती जो 1 मिनट बचाए 1 लाख दींदम सब दुनिया जा तबीब घुरायो हकीम घुरायो डॉक्टर घुरायो 1 मिनट जो 1 लाख वटे मुंहिंजी हयाती बचाए रब्बे काबा जो कसम हयाती जो मामलो अल्लाह सां हकीम नाकाम थी विया डॉक्टर नाकाम थी विया जॾहिं टाइम पूरो थींदो आहे मुंहिंजा बाबा पोइ हिकमतूं न हलंदियूं आहिनि फकियूं पोइ फर्क कनि जॾहिं अमर ओॾाहो थिए रहे वफा में बढ़ता जा उर्ब के जीने चढ़ता जा शौक से हर दम पढ़ता जा चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तेरी नफी तेरा इसबात
शैतान के मुंह पर है लात, शैतान की है यही सजा, चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो वो चाहे सोई हो, दुख में उसके आगे रो, मिन्नत कर दामन फैला, चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हुक्म उसी का उसका राज, हम सब हैं उसके मुहताज। हो कोई शाह के कोई गदा, चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। झूठी दुनिया से मुंह मोड़, रब से अपना रिश्ता जोड़, कोई नहीं है उसके सिवा, चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई, दरवाजा है जन्नत का, चौला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गैरों से तू मांग न भीख, कोई नहीं है रे उसका शरीक। पिन्यादर न पिन मत पिन दे पूरी न पवे, नाम उन्हीं जोगिन जेको दातर सारे देह जो। छो वनी छा खो बेली बिहंदो आही बियन जो, वठ कंजक करीम जी जग जो आली सो, सुखियो रहंदो उहो चौजन जो। इश्क अल्लाह सा जे बाए जोगी थिया तर लिखणी मरुल, वेड़े वे वजूद सी एकड़ाई संदोल। आशिक अब्दुल लतीफ चए तू आही पान अमुल, छो थो पिनी पेनागन खा, जे बाए जोगी थिया त कहकल में संदीकार। पूरो रहो पंजन सी आया टीह नटार, सही धागा धार जै में राह सुञाणी रब जो। फरमाए त महकुम थी जन मस्जिद जो, दाइम झलियो दर उन जी। आशिक अब्दुल लतीफ चए यार पुश्ती पैगंबर सेई मुर्कन मर, जन जो इश्क अल्लाह सा अकीदो रख। नफे नुकसान जो मालिक अल्लाह हुआ, औलाद दींदड़ अल्लाह हुआ। पुटड़ा दी मान तो चवा, लिल्लाहि मुल्कु समावात वल अर्द, यखलुकु मा यशाउ, यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर, औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। रब सही तो फरमाए आओ पुटड़ा भी मां दींदो हा, न्याणियों भी मां दींदो हा, जोड़ा भी मां दींदो हा, नदियां भी मुंहिंजी मर्ज़ी आ। चओ सुभान अल्लाह। कुतिया नू बचे कौन है देंदा, जड़ी टुरदी है लाके कतारा। चओ सुभान अल्लाह। कुतिया नू बचे कौन है देंदा, जड़ी टुरदी है लाके कतारा। मुर्गी न पीर दा दीवा बाले, बच्चे मिल गए बेशुमारा। मच्छियां नू बच्चे कौन है देंदा, बच्चे जन जन करन बहारा। खाकी ए तमंग दे सब रब कोलू, तो संदर दर करें दे पुकारा। बिटाई साहब भी फरमायो खासो तू जो खबरा, खासो खूब खुदा। हिकड़ा लोची दे लघण विझे, हिकड़ा आरस खीर न खा, के पेट न पालन पंहिंजो, कंहिंजी कढ लाए लख दिनाए। के विचारियूं कनन का बिकोन लहन, कंहिंखे पेरन में भी पाए। बाना सब संदा पर को लिखे जो फेरो कयू, तू साईं तू सुभान, तोखे चारो नाहे चवण जो। हिकड़ा वसंदड़ शहर वैरान करे, ॿिया वसाए पियो वाहन। कंहिंखे ॿेक न बख़्शे बकरी जी, कंहिंखे धणी दे पियो धण। के पाले सुख पाल कुन मां, कंहिंखां पीहाए पाहण। कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी जी, कंहिंखे माया दे पियो मण। तय लाहो ताहण था टकन लिन सैयद आशिक अब्दुल लतीफ। दुआ के अल्लाह से अमल की तौफीक अता फरमाए। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।